नाज़रीन, गंबड़ में बदअमनी वधी वई आहे। चोरियन ऐं फुरन सबब शहरी सख्त परेशान आहिनि। उन हवाले से वीडियो लिंक ते अपडेट करे रहियो आहे मेरठ टीवी जो रिपोर्टर बादशाह भन। जी बादशाह, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, मां तो ॿुधाए थो वञा त काफ़ी ॾींहंनि खां वठी गंबड़ में बदअमनी जी जेका सूरत हाल आहे उहा इंतिहाई वधी वई आहे ऐं शहरी तमामु घणो परेशान आहिनि। कुझु ॾींहं पहिरियां SSP खैरपुर ज़फ़र इक़बाल मलिक जे पासो गंबड़ थाणे ते आयो इन्हनि चोरियुनि जे हवाले सां ई हिते शहरनि जो हुन ॿुधायो इनशाअल्लाह ॾींहंनि में कंट्रोल कयो वेंदो। पर उन खां पोइ बि जेको आहे शहर में रोज़ जे मामूल ते वारदातूं थियनि पियूं। मां वटि ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल ॾींहुं जेको आहे गंबड़ MCB बैंक मां निकिरंदे ई MBBS जो शागिर्द आहे सैफुल्लाह कुंवर जे जेको 15 लाख रुपया MCB बैंक मां कढाए करे पंहिंजे घर तरफ़ वञी रहियो हो त हथियारनि जे ज़ोर ते नामालूम हथियारबंदनि सां सरेआम जेको रोड आहे गंबड़ जो मसरूफ़ तरीन रोड आहे बाईपास रोड जंहिंखे चयो वेंदो आहे उनखां 15 लाख रुपया बि कढिया ऐं मुख्य वारदात ते पुलिस बि पहुती पर हिन महिल ताईं को बि गिरफ़्तारी या रिकवरी कोन थी आहे। मां वटि ॿुधाईंदो वञा त उन खां पहिरियां जेको आहे गंबड़ में जेको शेख चौक आहे उतां मोबिलिटी जी फ्रेंचाइज़ आहे जितां अॾो थियो आहे ऐं टाइम ते ज़ोन जी फ्रेंचाइज़ आहे उन तो बि थियो आहे ऐं हिन हफ़्ते अंदरि गंबड़ शहर मां 5 खां मथे मोटरसाइकिलूं जो तेल जो चोरी थी वियूं आहिनि जेका टिम्स हॉस्पिटल मां ऐं शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि तां शहर में इहो मुतालबो कयो आहे SSP खैरपुर खां त SHO गंबड़ खे जेको आहे तब्दील करे और ज़िम्मेवार SHO हूंदो वञे त शहरी जेको आहे पंहिंजो कारोबार करे सघनि। ठीक है बादशाह, अपडेट करण लाइ तव्हांजी महिरबानी।